बिलावल भुट्टो सरदारी जो अॼु एबटाबाद में सियासी पावर शो पीपल्स पार्टी जे कारकुननि जे भुट्टो जे नारे सां गूंज में जलसे गाह में आमद जो सिलसिलो जारी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी अवामी जलसे खे ख़िताब कंदो। एबटाबाद जी अहम शख्सियतनि पारां पीपल्स पार्टी में शमूलियत जो इम्कान। असांजी पॉलिसी भारत इख्तियार कई है मुआशी तरक्की हासिल कई है। मुस्लिम लीग नूचे कायद नवाज शरीफ जो चवण हो तो पाकिस्तान की मुआशी ॾुखियाईनि खे समझनि था। संदन जोड़ियल पॉलिसियुनि ते मुल्क जे कारोबारी बिरादरी भरपूर अमल कयो आहे। जेकॾहिं संदन दौर जी तरक्की पॉलिसी जारी रहे हा तो डॉलर अॼु 40 या 50 रुपयनि जो हुजे हा। खास हिड़पकारी काउंसिल की एपेक्स कमेटी जो निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ की सदारत हेठि इजलास। आर्मी चीफ निगरान वॾा वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक। इजलास में पढ़ी मुल्कनि की हिड़पकारी ऐं सिक्योरिटी सूरत हाल स्मगलिंग की रोकथाम ऐं ख़यल क़दमनि ते गौर विचार। हिड़पकारी मनसूबनि ते लाॻापियल वज़ीरनि जी ब्रीफिंग। चइनी सूबनि जे निगरान वॾनि वज़ीरनि अमन अमान जी सूरत हाल बाबति आगाही ॾिनी। IMF सां कामयाब ॻाल्हियुनि खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में 520 पॉइंट जी वाध। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 57,200 पॉइंट जी सतह ते पहुची वियो। इंटरबैंक में अमेरिकी डॉलर 2 रुपयो 14 पैसा सस्तो। डॉलर 286 रुपयनि जो थी वियो। KP में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। एक जवान शहीद। ISPR मौसर बेटे वारे इलाइक़े में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। फारिग जी ॾेवट में 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियलनि दहशतगर्दनि जे कब्ज़े मां गोला बारूद ऐं हथियारत। डेरा इस्माइल खान जे इलाइक़े कोलाची में ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जी फारिग में लैंसलाइट मोहम्मद एजाज शहादत माणी। असां वटि इंटेलिजेंस ॼाण आहे त दहशतगर्द पाकिस्तान में ग़ैर क़ानूनी तौर रहंदड़नि सां राब्ते में आहिनि। पीआईडी ऑफिस जे तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच हफ़्तावार ब्रीफिंग में चयो आहे त इंटेलिजेंस मालूमात जी बुनियाद ते अफगानिस्तान जी बुरी हुकूमत खे चयो आहे त दहशतगर्दनि जे थाकनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हू चाहिनि था त पाबंदी मड़ियल तरीक़े तालिबान पाकिस्तान ख़िलाफ़ असराइती कार्रवाई कई वञे ऐं पाकिस्तान जी सलामती लाइ ख़तरो बणियल हिन ग्रुप जो ख़ात्मो कयो वञे। इसराइली फौज गजा में मस्जिद ते हमलो 50 नवासी शहीद केतिराई ज़ख़्मी। इसराइली फौज बेरो ॿीहर गजा जे अल-शिफा अस्पताल में दाख़िल थी वई। दाख़िली रस्ते जा कुछ हिस्सा तबाह करे छॾिया। गजा जूं 18 अस्पतालूं मुकमल ग़ैर फ़ाल थी वयूं। इसराइली फौज उत्तर गजा जी पट्टी में इंडोनेशिया जी अस्पताल जे भरपासे खे बि निशानो बणायो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल गजा जंग में वक़फ़े वारो ठहराव मंज़ूर करे वरितो। इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते जंग में वक़फ़े वारे ठहराव जंग में 12 वोट पिया। अमेरिका, बरतानिया ऐं रूस वोटिंग दौरान ग़ैर हाज़िर। इसराइल गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जे ठहराव खे रद्द करे छॾियो। सिंध हाई कोर्ट जुर्तू मुक़ाबले में नौजवान के क़त्ल करण वारे केस में पुलिस अमलदार अब्दुल कादिर जी ज़मानत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत पारां ट्रायल कोर्ट के 2 महीननि में फ़ैसिलो ॿुधाइण जो हुकुम। 2021 में फैज़ान मदीना वेझो पुलिस नौजवान शिराज के क़त्ल करे मुक़ाबले जी दावा कई हुई। कराची में रेंजर्स कार्रवाई कंदे गैर कानूनी हलंदड़ हाइड्रेंट्स राहे पड़ करे छॾिया। 11 जवाबदार गिरफ्तार। नवों वाटर टैंकर तहवील में। रेंजर्स तर्जुमान मौजूब
नॉर्दर्न बाईपास वारे इलाइक़े मंगोपीर में कार्रवाई कई वई। हेल ताईं 187 गैर कानूनी हाइड्रेट्स खिलाफ कार्रवाई करे 24 सील ऐं 103 ड्राइव पटकिया विया ऐं 174 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जोही में धरती टीवी जे रिपोर्टर सीनियर साफ़ी शाहमीर गाडाई जे क़त्ल थियल भाउ आबिर बख्श गाडाई जा कातिल पकड़ खां आजा पुलिस हेल ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। सीनियर साफ़ी शाहमीर गाडाई जो चवणु आहे त हथियारबंद सरेआम घुमी रहिया आहिनि। संदन जान खे बि ख़तरो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मुल्क जान जो मौत गले जो निड़घट दबजण बादशाह वारी नलकी बंद थियण सबब थियो। हैदराबाद में जैसकम नारी तहरीक जे अॻवान कामरेड मुल्क जान पीरज़ादा जी शुरूआती मेडिकल रिपोर्ट जारी। ज़रियनि मूजिब मेडिकल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त मुल्क जे गले ते रुगो रह जा निशान नज़र आया। DNA टेस्ट लाइ पोस्टमार्टम दौरान हासिल किया विया। जुज़ा चकास लाइ लिम्स रुहड़ी लेबोरेटरी माणिया विया। गुजरियल कासमाबाद जे नसीम नगर वारे इलाइक़े में नसीम शॉपिंग सेंटर जे फ्लैट तां मुल्क पीरज़ादा भाउ ॾिनल लाश मिलियो हो। ICC वर्ल्ड कप ॾखण अफ्रीका जी ऑस्ट्रेलिया खिलाफ बैटिंग जारी। भारत पहिरीं सेमीफाइनल में न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾेई फाइनल में पहुची चुको। ॿियनि सेमीफाइनल मैच खटींदड़ टीम जो भारत सां आलमी कप जो वॾे में वॾो दंगल थींदो।